अस्सलाम वालेकुम। मां रूबी अली हिन वक़्तु मां गाज़ी ॻोठ में जेको कैंप लॻल आहे एहतिजाजी कैंप उते मौजूदु आहियां ऐं हिते वीचारनि जा घर ड्राया विया आहिनि ऐं मुंहिंजी हुकूमत खां अपील आहे ख़ासि तौर ते बिलावल भुट्टो साहब खां ऐं सिंध हुकूमत खां गुज़ारिश आहे कि हिननि जी सार संभाल थी वञे। छो जो चयो वियो आहे कि हिननि जा जेके घर आहिनि इहे गैर क़ानूनी आहिनि। जेकर ही गैर क़ानूनी आहिनि त हिते जेके आहे गैस कीअं इशू थी, हिते लाइट कीअं आई। छो जो मां तव्हांखे हिकिड़ो सुवाल कयो त हुननि चयो असां 20-22 साल खां हिते रहूं था। हिते माण्हू 20-22 साल पंहिंजी ज़िंदगी जा कंहिं जाइ ते ॾेई छॾनि ऐं हुते वॾी महिनत कनि, हुन खां पोइ ख़बर पए थी घर ई कंहिंजो न आहे त ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे। ही जंहिंजी धरती आहे सिंधियुनि जी, असां सभु सिंधी माण्हू आहियूं। जॾहिं गाज़ीकोट सिंधियुनि जो आहे, जॾहिं असां बर्मी, अफ़गानी या ॿिया जेके क़ौमूं आहिनि हिते अची करे रहनि थियूं, पनाह वठनि थियूं, त असां पाण छो जेके हिते जा आहियूं, धरती जा आहियूं, त असां सां इहो ज़ुल्म या ज़्यादती छो। जेकॾहिं कुझु बि अहिड़ो आहे त हुकूमत खे घुरिजे त अची करे हिननि सां ॻाल्हि ॿोल करे, जेके बि हिननि जा मसइला आहिनि उन्हनि खे हल करे, ताकी हिननि जी तकलीफ़ जेको पीड़ाऊं आहिनि ख़तमु थी सघे। थैंक यू सो मच। ऐं मूंखे उमेदु आहे त हुकूमत कोई रद्द अमल ज़ाहिर ज़रूरु कंदी। थैंक यू।